शरई तरीक़े के छॾे रसूमात न वधण, सिर्फ़ु ख़राफ़ात, सिर्फ़ु अल्लाह जो नाराज़पो, दीन जी नाक़दरदानी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस जी नाक़दरदानी। काफ़ी सारी रस्मूं अहिड़ियूं बि आहिनि साईं के जेके असांजे दीन जे मुख़ालिफ़ आहिनि, ग़ैर मज़हब मां वरितल आहिनि। जेका बि इंसान पंहिंजी तरफ़ खां रस्म ईजाद कंदा आहिनि न त पंहिंजे पाण खे मुश्किल में विझंदा आहिनि। वफ़ात खां पहिरियां हिकिड़ी न्याणी पंहिंजे वालिद खे घुराए थी ऐं घुराए ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में पंहिंजे वालिद खे मुख़ातिब थी लफ़्ज़ चए थी त बाबा अल्लाह तोखे जन्नत खां ईअं महरूम करे जीअं तो मूंखे निकाह खां महरूम कयो आहे। रस्म कॾहिं ईंदी जॾहिं इंसान दीन खे छॾे ॾींदो, दीन वेंदो त पोइ रस्म ईंदी। रस्म जी इंसान खे ज़रूरत कान्हे का, रस्म इंसान जी पंहिंजी तख़लीक़ आहे, पंहिंजी फ़िक्र आहे, पंहिंजी आदत जेका उनखे पाण थी वणे। ऐं दीन उहा शइ आहे जेका अल्लाह तबारक व ताला ठाही आहे ऐं अल्लाह खे पसंदि आहे। पोइ ख़ैरु छा में आहे? ख़ैरु आहे हिन में पंहिंजे अल्लाह ताला जे तरीक़े में, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेका सुन्नत में उन में आहे। पोइ रस्मनि जी जॻह नथी बचे जेकॾहिं इंसान दीन खे अमल करे। ऐं रस्म उहे ओतिरे क़दुरु रस्म जाइज़ आहे जेतिरे क़दुरु इंसान जेको आहे उनखे करे त उन में का भलाई हुजे, थोरी घणी उन में कुझु वक़्तु पास थिए। पर जेकॾहिं उहा जॻह वठी छॾे इन जी दीन जी जॻह ते रस्म खे अहमियत ॾिनी वञे, इहे इंसान जी हलाकत सही सही बल्कि साईं ॾिसो तमामु वॾी ॻाल्हि आहे। इन तमामु हक़ाइक़ खे ॼाणण खां पोइ ॿुधाइण खां पोइ हाणे अगरि अञा बि को मुसलमान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे बजाए रसूमात ने मुतवजे थिए थियो, इन जो सिधी तरह इहो ई मालूम थो थिए त हुनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो पसंदि कोन्हे। जी हा, या खणी ईअं चवंदासीं त हुन जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो काफ़ी कोन्हे, हू हिनखे काफ़ी नथो सम्झे, इन ते इक्तिफ़ा नथो करे। ऐं यादि रहे त जेकॾहिं को ईअं करे बि थो त इक्तिफ़ा नथो करे ऐं इन खे अहमियत नथो ॾिए त ईअं न सम्झे त इहा कोताही का नंढी कोताही आहे, एतिरी वॾी कोताही आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान हदीस किताब सुनन इब्न माजा में किताब निकाह में पाक वसल्लम फरमाइनि था जे निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, जेको इन खे अख़्तियार नथो करे या ॿी माना खणी अचे त मुंहिंजे सुन्नत मुताबिक़ नथो करे फलैस मिन्नी, उहो असां मज़ा आई कोन्हे को। त जेको समूरी ॻाल्हि जो ख़ुलासो इहो आहे त निकाह हिकिड़ो दीन शरीयत आहे, उनजो शरई तरीक़ो मौजूदु आहे। हिन तमामु त हक़ाइक़ ॼाण खां पोइ हुन शरई तरीक़े खे छॾे रसूमात न वधण, सिर्फ़ु ख़राफ़ात, सिर्फ़ु अल्लाह जो नाराज़पो, दीन जी नाक़दरदानी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस जी नाक़दरदानी, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी तालीम जी नाक़दरदानी, जेको ईअं करे थो उन तमामु वॾी वईद आहे जो हुनखे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो कनी कोन था। त अल्लाह ताला असां मुसलमाननि खे तौफ़ीक़ ॾे, असां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे काफ़ी सम्झूं, इन ते इक्तिफ़ा कयूं ऐं तमामु तर रसूमात खां पंहिंजे निकाहनि खे पाक रखूं। पर रस्मनि में इहो बि हूंदो आहे त ॾिसो जेका बि इंसान पंहिंजी तरफ़ खां रस्म ईजाद कंदा आहिनि न त पंहिंजे पाण खे मुश्किल में विझंदा आहिनि। हाणे ॾिसो की आहिस्ते आहिस्ते एतिरियूं रस्मूं ईजाद थी चुकियूं आहिनि त निकाह करण जे लाइ एतिरा अख़राजात ख़र्चो न आहे त उन में ख़र्चे खे जमा कंदे कंदे इहे रस्म अदा करण जे लाइ ख़र्चे खे गॾु कंदे कंदे जेको आहे सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी आहे। ऐं काफ़ी सारी रस्मूं अहिड़ियूं बि आहिनि साईं के जेके असांजे दीन जे मुख़ालिफ़ आहिनि, ग़ैर मज़हब मां वरितल आहिनि, हिंदू मज़हब मां वरितल आहिनि या क्रिश्चियनिटी मां वरितल आहिनि या लादीन तबिके खां वरितल आहिनि, जंहिंमें सरासर जेको आहे अल्लाह जी ऐं क़ुर जी उसवा रसूल जी मुख़ालिफ़त आहे। त उसवा रसूल इहो ई आहिनि साईं त जंहिंमें असांखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछणु खपे, क़ुर खां पुछणु खपे त असांखे निकाह कीअं करिणो आहे, त उन निकाह में ई बरकत आहे। असांजे सिंधी भाइरनि जो मामिलो इहो आहे, तूं चवनि था थी जेके असां रस्मूं कयूं पिया असांजे रिवायात में, असांजी तहज़ीब में, असांजे कल्चर में शामिल आहिनि, लिहाज़ा उन्हनि सभिनी खे मुक़दम रखणु चाहिनि था। त असांखे सिंधी हुजण खां पहिरियां इहो सोचणु खपे त असां कलमे पढ़ंदड़ मुस्लमान न आहियूं। असांजो पहिरियों तारुफ़ इहो आहे त असीं अलाह जा बंदा ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। एज़ अ मुस्लमान हुजण जे नाते सां असांजी हिकिड़ी तहज़ीब आहे, असांजो हिकिड़ो कल्चर आहे जेको असांखे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो आहे। सोचणु खपे छा सहाबा जी तहज़ीब बहितर कोन्हे, छा अहले बैत जी तहज़ीब बहितर कोन्हे। अली रज़ी अल्लाह ताला हसनैन करीमैन रज़ी अल्लाह अनुमा उन्हनि जा निकाह थिया, उन्हनि जूं शादियूं थियूं, त छा उहा तहज़ीब बहितर कोन्हे? जेकॾहिं असां उनखे छॾे था ॾियूं, गोया की असां दुनिया खे इहो मैसेज था ॾियूं त नऊज़ु बिल्लाह असांजो अहले बैत सां, सहाबा सां या प्यारे पैगम्बर सां तालुक़ नाहे रहियो, ऐं जो ख़तरनाक हिकिड़ो नतीजो इहो निकितो त निकाह मुश्किल थी आहे। कंहिं भाउ हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो, चई त वफ़ात खां पहिरियां हिकिड़ी न्याणी जेका फालिज जी मरीज़ थी वई हुई ऐं उनजे वालिद उनजी शादी खे रोके छॾियो, त उनखे घुराए थी, पंहिंजे वालिद खे घुराए थी ऐं घुराए ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में पंहिंजे वालिद खे मुख़ातिब थी लफ़्ज़ चए थी त बाबा अल्लाह तोखे जन्नत खां ईअं महरूम करे जीअं तो मूंखे निकाह खां महरूम कयो आहे। ऐं
इहो सबबु आहे असांजे मुआशरे में बुनियादी तौरु रस्मनि जे पुठियां लॻण जो। उन करे निकाह जेको आहे मुश्किल थी वियो ऐं असां इस्लाम जी तहज़ीब खे छॾे ॿी तहज़ीब ॾांहुं मुंतक़िल थी वियासीं।